पनुआ आकिल जे बाइटी थाणे जी हद सीपेक तां 3 ॾींहं अॻु धाड़े लाइ नथा अॻवा थियल यूसी सेक्रेटरी मोहम्मद साले भयो जो पुटु ज़ुल्फ़कार भयो बाज़ियाब थी न सघियो। वारिस सरापा एहतिजाज बणियल आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे पनुआ आकिल मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी, असांखे ॿुधायूं पिया त पन्नुआ आकिल तालुके में बदअमनी जी भड़कियल बाहि ते पुलिस इंतज़ामिया हिन महिल ताईं ज़ाब्तो आणण में नाकाम बणियल आहे। पन्नुआ आकिल लॻ चुंगा सीपेक तां 3 ॾींहं अॻु अॻवा थियल यूसी सेक्रेटरी मोहम्मद साले भयो जो पुटु ज़ुल्फ़कार भयो जंहिंखे चुंगा इंटरचेंज तां धाड़ेल अॻवा करे विया हुआ, उहो हिन महिल ताईं बाज़ियाब थी न सघियो आहे ऐं ज़ुल्फ़कार भयो जी बाज़ियाबी लाइ भया बिरादरी पारां मुसलसल एहतिजाज जारी रखियो आहे। हिननि SSP सखर DIG सखर सां मुलाक़ातूं करण बाद पन्नुआ आकिल थाणे वटि भया बिरादरी जे माण्हुनि सख़्तु एहतिजाज कयो। उन बाद अॼु पन्नुआ आकिल प्रेस क्लब वटि भया बिरादरी जे केतिरनि ई माण्हुनि ज़ुल्फ़कार भयो जी बाज़ियाबी लाइ ऐं पन्नुआ आकिल में बदअमनी ख़िलाफ़ु सख़्तु एहतिजाज कयो आहे ऐं हिननि चयो त पन्नुआ आकिल तालुके मां बदअमनी ख़तमु कराए ज़ुल्फ़कार भयो ऐं ॿियनि खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे। उन हवाले सां ज़ुल्फ़कार भयो जे वालिद यूसी सेक्रेटरी मोहम्मद साले भयो चयो त ज़ुल्फ़कार जी बाज़ियाबी ताईं एहतिजाज जारी रखिबो। होॾां पन्नुआ आकिल जी 17 खां वधीक यूसीज़ जे मुलाज़िमनि यूसीज़ ऑफिस खे ताला हणी उन्हनि एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे त ज़ुल्फ़कार भयो खे बाज़ियाब करायो वञे। जी महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।